शहदादकोट का रिहायशी 23 साल इरफान अली बिरोही 20 रोज से गुम। वर्षा की जानिब से अगवा का दावा। पुलिस इंतजामिया समेत कोई हमारी मदद करने को तैयार नहीं और अगवाकार 15 लाख रुपए की डिमांड कर रहे हैं। मुखवी के वर्षा की वश न्यूज़ से बातचीत। DSP शहदाद कंबर वारे के शहदाद को DSP के चंदासे असां का शइ न आहे, ग़रीब माण्हू मिसकिन आहे, को वसियत न आहे, को अहमियत न आहे। असांखे सॼो ॾींहुं बुख ते वेठा आहियूं। उहो ॿार मुंहिंजो नंढो पुटु मुंहिंजो बीमार TB में, छा कयां ॿुधायो साईं। मूंखे को वसियत नादर ख़ान मक्सी खे बि मां चवां थो वोट ॾेई आयुसि, को असांजे लाइ कोई अहिड़ो बंदोबस्तु नथो करे सघे। असां मिसकिन छा कयूं ॿुधाए साईं। असांखे को वसियत न आहे। 15 लाख रुपया असां काॾों आणूं, 15 टचियूं असां काॾों आणूं, केरु ॾींदो असांखे। असां मानी लाइ पहिरियों मोहताज लॻा पियो, कोई ॾे ई नथो असांखे। 5 रुपया बि कोई नथो ॾे। मानी वेले ते खाऊं था, वेले ते नथा ॾिसूं, कुझु बि न। मज़ूर माण्हू सॼे ॾींहुं मंडी जो छोकिरो इहो कमाए इहो खाराए पियो, उहो बि असांजो आहे न। अॼु छोकिरे खे असांजो 20 ॾींहं गुम आहे, का ख़बर न आहे कीअं ईंदो न ईंदो, असांखे इहो बि ख़बर न आहे। महिरबानी कयो असां मिसकिननि सां को ॿुधियो, असां ग़रीबनि असां काॾे वञूं, कंहिंखे दाह ॾियूं। गुम थिए वाला काॾे खणी विया अथसि। असांखे चवंदा आहिनि टच मोबाइल 15 ॾियो, 15 लाख। असांजो हिकिड़ो बीमार पियो आहे TB में, असां रुपए बि नथा ॾिसूं, सॼो ॾींहुं घुमाऊं त कोई बि असांजो मदद नथो करे। DSP SB ते कंबर लाड़काणो जाते काथे वेंदासीं, असांजे लाइ कुझु नथा करनि। नादर ख़ान ते अपील कयूं त नादर ख़ान बि नथो ॿुधे असांजो। हिकिड़ो वेलो ॾिसूं त हिकिड़ो नथा ॾिसूं। कमु वारो मुंहिंजो हिकिड़ो इहो बि कजिजी वियो। असांखे मदद कयो, असांजो ग़रीबनि जो तव्हां आहियो। असां कंहिंखे दाह वञी ॾियूं, कंहिंखे चऊं। अलाह खे मनो, हिन साईं ते ॾिसो, असांजो मदद कयो, जीअं तीअं कयो, असांजो छोकिरो वापसि असांखे ॾियो। असांजे भाउ मोटाए ॾियनि, ग़रीब आहियां, मुंहिंजो भाउ ग़रीब आहे, मुंहिंजो भाउ हिकिड़ो बीमार। असां हुनजे इलाज खां ॻोल्हूं पैसा, हुन खां 15 लाख काॾां आणूं। असां टचियूं मोबाइल करूं, सम्झ में नथो अचे। हुनजा कालियूं अचनि था, हुनखे मारनि था, हुनखे कुटनि था। पैसा हुजे त असां ॾियूं पैसा न। हिकु मरीज़ पियो आहे, हिन खां काॾां इलाज आणूं। असांजे वटि रुपए बि कोन, असां काॾां आणूं इलाज। असांजो मदद करनि, SP करनि, वडेरा करनि, केरु। मुखवी की वर्षा ने मजीद कहा कि हमें हर रोज खाने की परेशानी रहती है, तो हम अगवाकारों को लाखों रुपए कहाँ से और कैसे दें। खुदा के वास्ते हमारे बच्चे को बाजियाब करा के हम पर एहसान किया जाए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।